सिंध में हाणे कॾहिं बरसातूं पंहिंजी वापसियूं कंदियूं, यानी कॾहिं खां दुबारा बरसाती सिस्टम अचण जा इम्कानात मौजूदु आहिनि। अचण वारे ॾींहनि में या हफ़्तो या 10 ॾींहं सिंध में छा बरसाती सिस्टम अचण जा इम्कानात मौजूदु आहिनि ऐं सिंध जे कहिड़े कहिड़नि शहरनि में बरसातनि जा इम्कानात मौजूदु रहंदा। अचण वारे हफ़्तो या 10 ॾींहं सॼी सिंध में हवाऊं कीअं हलंदा, इनशाला थरपारकर उभर थर रेगिस्तानी वारा इलाइक़ा या कोहिस्तानी वारे इलाइक़नि में छा इम्कानात हूंदा। सॼे सिंध जी हिकु तफ़सीली ऐं कन्फर्म मौसम रिपोर्ट ॾींदुसि। वीडियो शुरू थियण खां पहिरीं नंढो गुज़ारिश, असांजे पेज खे फॉलो, वीडियो खे लाइक, वीडियो खे सिंध जे ज़मीनदार आबादगार हारी दोस्तनि ताईं शेयर कयो। सभ खां पहिरियों अगरि ॻाल्हि कजे त अॼु 19 अगस्त आहे। अॼु खां अचण वारे 10 ॾींहं यानी हवाऊं त वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहंदा। सभ खां पहिरियों अगरि बरसाती सिस्टम या हिकु मग़रिबी सिस्टम जे कुझु असरात जी ॻाल्हि कजे त 23, 24 या 25 अगस्त यानी हिकु मग़रिबी सिस्टम जा असरात मुमकिन आहे त सिंध बलूचिस्तान जे बॉर्डर वारा इलाइक़ा या शहदाद कोट, लाड़काना, दादू, वाही पांदी, कोहिस्तानी इलाइक़नि में कुझु चांसिस ठही सघनि। मग़रिबी सिस्टम जा असरात हूंदा, मतिलबु ओलह सिंध वारनि इलाइक़नि में या उत्तर सिंध जे हिकु ॿिनि हंधनि ते बरसाति जा इम्कानात ठही सघनि। मग़रिबी सिस्टम जा असरात हूंदा। वधीक ॾिसिजे त यानी बाक़ी सिंध में फ़िलहालु अचण वारे हफ़्तो या 10 ॾींहं का वॾे सिस्टम या वॾे बरसाति जा इम्कानात मौजूदु न आहिनि। वधीक ॾिसिजे त अचण वारे यानी हफ़्तो कराची, ठट्टा, सिजावल, साहिली पट्टी वारा इलाइक़नि में या थरपारकर बदीन जे साहिली पट्टी वारा इलाइक़नि में सामूंडी ककरनि जो आमदो रफ़्त जारी रहंदो। सामूंडी ककरनि सां हल्की बूंदाबांदी ऐं रिमझिम बरसाति अचण वारे हफ़्तो यानी जारी रहंदो। वधीक ॾिसिजे त हिकु बरसाती सिस्टम यानी हिकु ताक़तवर सिस्टम अगस्त जे आख़िरी पहिरीं असां अवां दोस्तनि खे ॿुधायो हो त 30-29 अगस्त हिकु सिस्टम राजस्थान में अचे पई, त उहो हाणे वक़्त खां जेको आहे सो पोयां हटे पई। हाणे उहो सिस्टम यानी सेप्टेंबर जे शुरूआती ॾींहं यानी 1, 2, 3 सेप्टेंबर यानी सेप्टेंबर जे शुरूआती 2 खां 3 तारीख़नि में हिकु सिस्टम सिंध में अचण जा इम्कानात कुझु शो थी रहिया आहिनि। इनशाला रब पाक में उमेद आहिनि त सेप्टेंबर जे शुरूआत जेको 1, 2, 3 सेप्टेंबर हिकु सिस्टम जो यानी शो थी रहियो अचण जा इम्कानात मौजूदु आहिनि। उन सिस्टम अॼु जे रिपोर्ट जे मुताबिक़ यानी थरपारकर, उमरकोट, ओभर थर रेगिस्तानी वारे इलाइक़नि में या ॾखण सिंध, विचोली सिंध कुझु बरसाति जा इम्कानात असांखे ॾिसण में अचनि पिया। वधीक उन में काफ़ी ॾींहं आहिनि, उन में ईंदड़ ॾींहं छा तब्दीली ईंदो इनशाला वक़्तनि ब वक़्त हर वक़्त जी मौसम अपडेट असां पंहिंजे हिन पेज ते ॾींदासीं। असांजे पेज खे फॉलो, वीडियो खे सिंध जे ज़मीनदार आबादगार हारी दोस्तनि ताईं शेयर कयो। हवाउनि जी ॻाल्हि कजे त हवाऊं अचण वारे यानी हफ़्तो या 10 ॾींहं ॾखण सिंध, विचोली सिंध नॉर्मल खां तेज़ तूफ़ानी हवाऊं वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहंदा। बाक़ी हल्कियूं कॾहिं नॉर्मल यानी शाम या राति या सुबुह जे टाइम यानी कंदकोट, कशमोर, शिकारपुर, खैरपुर, जेकमाबाद, लाड़कानो, शहदाद कोट या नौशेरा फिरोज़ा, नवाबशाह, दादू वारनि इलाइक़नि में हवाउनि में कमी हूंदो। अलबत्ता राति या सुबुह जे टाइम हवाऊं इनशाला कुझु सुठियूं लॻंदियूं, मौसम बहितरु हूंदो। ऐं वधीक सॼे सिंध जे मौसम अपडेट जे लाइ असांजे पेज खे फॉलो, वीडियो खे लाइक, वीडियो खे सिंध जे ज़मीनदार आबादगार हारी दोस्तनि ताईं शेयर कयो। नूर अली मरी बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह नगहबान।